अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ईद के मौके ते दादू शहर पारां महांगाई की शिकायतुनि जो नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर राजा शाज़मान खोड़ो जी हिदायत ते असिस्टेंट कमिश्नरनि ऐं तालुके मुख़्तियारकारनि चयो आहे त दादू ज़िले जे सभिनी वापारियुनि ऐं दुकानदारनि खे घुर्जे त हू सिंध हुकूमत ज़िले तरफ़ां इंतज़ामिया खे रोज़मर्रा जी शयुनि ते ॾिनल क़ीमतुनि ते विकिरो कनि ऐं शयुनि जे अघनि जी लिस्ट नुमाया जॻह ते लॻाइनि। ज़ख़ीरा अंदोज़ी करण हरगिज़ न ॾिबी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मुख़्तियारकार दादू अब्दुल हमीद खोखर ऐं मार्केट कमेटी जे नुमाइंदे ख़ान मोहम्मद सोलंकी सां गॾिजी दादू शहर जे नीलामी सब्जी फ्रूट मंडी ऐं शहर जे मुख़्तलिफ़ मार्केटनि ऐं बाज़ारुनि जो उचित दौरो करण दौरान शहरनि वापारियुनि दुकानदारनि ऐं होटल मालिकनि सां ॻाल्हाईंदे कयो। हिन चयो त अवाम खे रोज़मर्रा जूं शयूं सरकारी ॾिनल अघनि ते मिलण खे यकीनी बनाइण शहरनि जी जाइज़ शिकायतुनि खे मौक़े ते हल करण ज़िलई अमलदारनि जे फ़राइज़नि में शुमार थिए थो। प्राइज़ लिस्ट ते अमल करण सभी वापारियुनि ऐं दुकानदारनि ते लाज़मी आहे ऐं उनजो जेकी बि ख़िलाफ़वर्जी कंदो चाहे वो केॾो बि बासर छो न हुजे उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते तालुके मुख़्तियारकार दादू दुकानदारनि जिन में ज़फ़र अली 2000, गुलाम हैदर 2000 ऐं मोहम्मद यासीन ते 2000 रुपया वधीक अघु वठण ते ॾंड विधो। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन, पंवर निदाय सिंह, दादू।